अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध में चौमासे जे बरसातुनि तबाही पखेड़े छॾी। केतिरनि ई इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम, केतिरा ई कचा घर ड्रही पट पइजी विया। ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति खां वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। गुलबर्ग, लियाकत आबाद, एम जिना रोड ऐं आई चंद्रेगढ़ रोड ते वक़्फ़े सां बरसाति थी रही आहे। उन खां अलावा लांढी, कोरंगी, नसीराबाद, यूनिवर्सिटी रोड, मलीर, PIB, नाज़िमाबाद में बि बरसाति जारी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु मंझंदि ऐं शाम ताईं बरसाति जी शिदत में इज़ाफ़ो थी सघे थो। मौसमियात खाते शहरुनि खे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत बि कई आहे। हैदराबाद में राति देर सां शुरू थियल बरसाति सुबुह ताईं जारी रही। हैदराबाद जे इलाइक़नि कासिमाबाद, हुसैनाबाद, लतीफ़ाबाद, प्रेटाबाद, फुलेली, मिर्ज़ापाड़ो, स्टेशन रोड, अमरीकन क्वार्टर, लियाकत कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणीअ जा तलाउ ठही विया आहिनि, जंहिं सबबि शहरुनि खे अचु वञ में सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि में बंदि थियल बिजली अञा ताईं बि बहाल न थी सघी आहे। सांगड़, थरपारकर, मीरपुर ख़ास, हाला, न्यू सईदाबाद, टंडो आदम ऐं शहदादपुर समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। टंडे आदम जे मोहम्मदी चौक, जुम्मन शाह, शाही बाज़ार में बरसाति जो पाणी जमा थी वियो आहे। शहदादपुर जे जानीपुर स्टेशन रोड ऐं सवाई रोड वारनि इलाइक़नि में गटरनि जो गंदो पाणी वहिजी वियो आहे। मटियारी, हाला, न्यू सईदाबाद ऐं भिटशा में तेज़ बरसाति पई। टंडे मोहम्मद खान, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में गजगोड़ सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। कुंडरी तालके में पियल बरसाति शहर खे जलथल करे छॾियो। समूरो शहर पाणी थी वियो। कच्चा घर ड्रही पट पइजी विया। पाणी घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थी वियो। आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। कुंडरीअ में 173 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई। पुलिस स्टेशन, सिविल अस्पताल, टाउन कमेटी, पब्लिक पार्क, सिविल कोर्ट, मिर्च मंडी ऐं गुड़ मंडीअ में गोॾे जेॾो पाणी बीठल आहे। इस्लाम कोर्ट में तेज़ बरसाति सां प्रेस क्लब ॿुॾी वियो। बरसाती पाणी कमरनि में दाख़िल थी वियो। सेराणी ऐं भरपासे में सॼी राति खां बरसाति जो वसकारो जारी रहियो। सारियाले फसल ऐं टमाटनि जे फसल खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। फैज़गंज तालके जे शहरनि तोड़ी ॻोठनि में चौमासीअ जे बरसातुनि तबाही मचाए छॾी। तूफ़ानी बरसाति सबबि घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। नेशनल बैंक पकाचांग जे ऑफिस में बरसाती पाणी दाख़िल थी वियो।